मदीने वारा, सब मौजज़ा तुझा प्यारा, महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हन झुकदा, जिन्नो इंस मलाइक सारा। तुझे कदमन में हन झुकदा, जिन्नो इंस मलाइक सारा। सच्चा मौजज़ा तुझा प्यारा, महबूब मदीने वारा। सच्चा मौजज़ा तुझा प्यारा, महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हन झुकदा, जिन्नो इंस मलाइक सारा। रब उसन सहे प्यो जिस्म मथा, रब उसन सहे प्यो जिस्म मथा। मां सदको वञा तुझे इस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। रब उसन सहे प्यो जिस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। मां चुमंदो वता तुझे इस्म मथा। कन छांव ककर प्या कारा, कन छांव ककर प्या कारा। महबूब मदीने वारा, कन छांव ककर प्याकारा। महबूब मदीने वारा। तुझे कदमन में हम झुकदा, जिन्नो इंस मलाइक सारा। तुझे कदमन में हम झुकदा, जिन्नो इंस मलाइक सारा। महबूब काडे वयो चौमेरा जते, काडे वयो केतरी देर लावयो। चौकड़ो पीलू डंदो रहो, कड़ो पीलू डंदो रहो। पानी भी वहंदो रहो, बिस्तरो भी गरम रहो। जो मुझो महबूब मुस्तफा। जदे कई सहाबी अर्ज कयो, पर मुझा दोस्त थोड़ी गाल खैर मुस्तनद आने करे न तो जवा। बस इहो काफिया त कड़ो लुडंदो रहो, वुज़ू जो पानी वहंदो रहो। बिस्तरो गरम रहो, मुझो मुस्तफा मेराज माणे मोटी आयो। अजीज़ाने मन कुरान जूं ॿटे आयत हिकड़ी न ॿटे आयतूं पढ़ंदुसि, अंदाज़ो लगाए जा। मुझो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं बुनियाद कुरान करीम जी आयत जो थोड़ो हिस्सो अल्लाह फरमाए, सुब्हानल्लज़ी असरा। पाक आहे उहा ज़ात जंहिं छा करायो, ॻाल्हाए छा करायो, सैर करायो। इन जुमले के समझण जी कोशिश कजा। सैर अलग शय आ, सफर अलग शय आ। सैर अलग शय आ, सफर अलग शय आ। जॾहिं सफर माण्हू कंदो आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज टारगेट अॻियां हूंदो आ। इस्लामाबाद मूंखे पहुचणो आ, रात 10 बजे मीटिंग आ। 5 मिंट वेही तकड़ कर ड्राइवर गाॾीअ खे छिक, गाॾी पंचर थी, वारो कर, जल्द कर, पहुचणो आ। यानी तमामु ख्याल अॻियां हूंदो आ। पर जॾहिं माण्हू सैर ते निकिरंदो आ त चओ मज़े सां घुमंदो आ। तवज्जह कजा, मुझे मुस्तफा करीम जो सैर शुरू थियो किथा। लैलम मिनल मस्जिदिल हराम, मस्जिद हराम का सैर जी इब्तिदा थी, इंतहा काथे थी रही है। सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना। कुरान जो आयतूं ॿुधंदो वञा। मुझे मुस्तफा करीम जे सैर वारे लफ्ज़ के ज़हन में रखजा। सैर काथे थियो, जो सुम्मदना फतदल्ला, अञा करीब थियो, अञा करीब थियो। केर थियो? आशिकन जी ॿई पासा ईदा। छो त मदीने वारे यार जे रहमत में दीदा।
जंहिंजी महबूब जी रहमत में दीदा उन जी बई पासा ईदा जे चवी तो खुदा महबूब जे करीब थियो तॾहिं बि सुन्ननि जी ईदा जे चवी मुस्तफा यार जे करीब थियो तॾहिं बि आशिकन जी ईद ईदा गाल इया न है त करीब केर थियो पर गाल इया है त करीब केतिरो थियो गाल इया न है त करीब केर थियो जेकर करीब केर थियो वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद साह जी रगब परे यार अञा बि करीबा तुझे जवाब दे तुझे यार तुझे तवज्जो कजा तुझे केडो भी गुनाहगार खतादार बदकार बेकार रब चवे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां तुझे साह जे रग खो तोखे करीब आहियां जेकर गुनाहगार खे साह जे रग खो वधीक रब करीब आ ॿुधाए त यार जे केतिरो करीब हूंदो फर्क कहिड़ो आ फर्क कहिड़ो आ मालिक त सभिनी जे करीब आ ॾिसणो इहो त मालिक जे करीब केर थी रहियो आ मालिक जे करीब केर थी रहियो आ रुगी केर न किथे थी रहियो आ अज़ीज़ाने मन इन ॻाल्हि खे थे रखजा अॼु जे दुनिया जो नौजवान मता ज़रे जे बराबर भी ख्याल करे इंसान जॾहिं इंसानी सूरत में मथे वेंदो आ ऑक्सीजन खत्म थी वेंदी आ इंसान कीअं बचो ऑक्सीजन खत्म थी वे इंसान मथे कीअं वयो हिकिड़ो अहिड़ो मकाम ईंदो आ जिते बर्फ हूंदी आ हिकिड़ो अहिड़ो मकाम ईंदो आ जिते सिज करीब हूंदो आ जिते लोह भी पिघली पानी थी वेंदो आ इंसान कीअं वेंदो आ हाणे चवी त क़ुरान ॿुधाई चवी त तो वारो को बयान ॿुधाई जीअं चवी तीअं कया कुरान वा फकीर अली मुराद फा फकीर मुराद कुरान अच्छा तो के कुरान बुधाया जवाब दे अल्लाह ताला जबानड़ा हजरत आदम जरे तैयार थियो त काथे तैयार थियो हो जवाब दियो अल्लाह फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत रुगी आदम ने उन जी घरवारी कायनात जा पहरा बशर मालिक किथे उनन के तैयार कयो किथे उनन के रूह फूके बुधाए ता आसमानन को इनन सभिनी को लगी हेठ आया या कोन आया जेकॾहिं आदम मखलूक जो पहिरो बशर अची सगे थो पर वञी नथो सगे छो त सफ़ीउल्लाह हाणे चओ कंहिं वञण वारे जी ॻाल्हि कर त वरी तोखे क़ुरान ॿुधायां इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीका व राफ़िउका इलैया जेको चौथे आसमान ते वेठो वा मुझो रब कुरान में फरमायो न जेला त तुझे दर्जात के बुलंद कयो आ ए ईसा तोखे असा बुलंदी अता फरमाई हजरत ईसा जी चौथे आसमान ते रब कुरान में चवे बुलंदी अच बे रब जे नबी जो जिक्र कयो वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या व रफ़अनाहु मकानन अलिया सुने इदरीस जेला कुरान गवाही दई रहियो आ उन जे दर्जात जी बुलंदी थी रही आ उनके मकाम मिली रहियो आ यानी अल्लाह ताला दर्जात जी बुलंदी दे कुरान में जिक्र करे के चौथे आसमान ते के छह आसमान ते बुलंदी दे रब कुरान में जिक्र करे सभिनी अंबिया के अल्लाह बुलंदियों दिनियो हजरत ईसा जी चौथे आसमान ते बुलंदी मुझे महबूब मुस्तफा जो सुम्मदना फतदल्ला ला मकानते बुलंदी न पर सैर हुजे मुझे मुस्तफा जो ला मकानते सैरा खुदा जो ला मकानते सैरा उन जे बुलंदी जो मकाम छा हूंदो
जंहिंजी ला मकान ताईं सैर आहे त उन जी बुलंदी छा हूंदी अञा बीह बीह मेराज जो मज़ो वठणो आहे महबूब जे मेराज के बुधी करे दिल के मुझा दोस्त अजीज मोहब्बत में इए हिलाइणो जो फकीर वेठो हिते हुजे दिल मदीनो मदीनो पाया है अजीजा ने मन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना जरा गौर कर हे तुझी मोहब्बत हे तुझो जज्बो हे तुझो जोश हे तुझो इश्क जेदी मल मुझो करीम आका केर चो मुझो करीम आका अरशन खां मथे आए है अरशन खां मथे चो अरशन खां मथे जन्नतुल महवा खां मथे जन्नतुल महवा खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे जडे मुझो करीम आका मथन खां भी मथे वनी रहो आ मथन खां भी वरी चो मथन खां भी सभिनी खां मथे केर जो सुनो जिब्राइल चो सुनो जिब्राइल इन करे चो जडे मथन खां भी मथे वनी रहो वा जिब्राइल दोस्ती में साथ छड़बो नाए ये किए तो करी जिब्राइल छा चे हो जवाब तहां जो दिमाग में बुधाया हुजूर फरमाया जिब्राइल हल त जिब्राइल छा चे हो गाल्हायो कोन गाल्हायो ओ सोना हिकड़ो फकीर मुराद पियो दाहू करे मुंग त कहजे वात में भी कोनन दिल नथी चयो त नचो जे चवे थी त बोलियो कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है कितनी मंजिले आगे है कितनी मंजिले आगे है खुदा जाने मुस्तफा जाने खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है जो मोहम्मद का खुदा जाने जदे जिब्रील वनी न सको पोछा पियो करे सदा करना मेरे बस में थी जिब्रील तो चवे सदा करना मेरे बस में थी जो मैंने सदा कर ली वो क्या देंगे मैं क्या लूंगा दुनिया के तो जो तहां जो छा वने गुलामी त मां थो यार जे गुलामन जी कबूल के तहां के कड़ी तकलीफा वो क्या देंगे मैं क्या लूंगा सखी जाने गदा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने पर गाल इते मुकम्मिल नथी थे गाल इते बीहे नथी इते भी मुझा दोस्त अजीज कुछ घड़ियों लज्जत हासिल कयो मुझे महबूब कंखे चयो चो मलाइकन जे सरदार कंखे चयो नूरी जमायत जे सरदार के मुझे मुस्तफा फरमायो हलिया चवे तो आका गुंजाश निश्ता मुझा महबूब गुंजाश नाहे गौर कजा छो गुंजाश नाहे जिब्राइल समझी वयो महबूब जे जात के भी पंहिंजे औकात के भी महबूब जे जात के भी समझी वयो जिब्राइल पंहिंजे औकात के भी समझी वयो जिब्राइल के खबरा तमाम मुस्तफा जड़ो ना या मुस्तफा मुंह जड़ो ना मथे भी दुस त जलंदुस पर जे नालैन जे हेठा रहंदुस त बचंदुस मथे भी दुस त जलंदुस हेठ रहंदुस त बचंदुस हेठी रहो लेकिन अर्ज करे थो आका मथे हलंदुस त जलंदुस एकड़े मिंट ला जवाब दे जिब्राइल जवाब सही दिनो या गलत दिनो
सही नहीं चो तो मलाइको कदे गलत चई सके अन्या वधी करे चो मलाइको गलत चई न तो सके छो जो अल्लाह जी नूरानी मखलूक वो मुखे जवाब दे अगर इन जगह ते बिलाल हुजे हाँ अगर इन जगह ते हजरत बिलाल हुजे हाँ मुझो मुस्तफा चए हाँ ओ बिलाल जी मुझा आका हलिया मथे बुधा त बिलाल सड़न को उठजे हाँ या कदमन में चंबड़ी पवे हाँ छा करे हाँ चो छा करे हाँ चो कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा अल्लाह कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुझो दिल पर बी शया कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा सुन कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा अल्लाह मुझो दिल पर बी शया सभई सिंगार जी बी हो सब सिंगार जी बी हो पर मुझे सुने जो सिंगार बी शया कहिड़ियूं भेटूं है बणिया जे कुर्ब में कैदी गुजारियो उमेर गुलामीअ में ओ बणिया जे कुर्ब जा कैदी गुजारियो उमेर गुलामीअ में कयूं दिल जान जो सौदो अल्लाह कयूं दिल जान हक कयूं दिल जान जो सौदो अल्लाह कयूं दिल जान जो सौदो पर अञा वापार भी शया कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा यार कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा पर मुझो दिल पर का भी शया कहिड़ियूं भेटूं टाइम पूरो थियो पर गाल कोन छॾींदुसि छो त गाल कंहिंजी हली रही आ अनीस गरीबी रहमत लिल आलमीन राहत आशिकीन मुराद मुश्ताकीन शम्स आरिफीन सिराज सालिकीन मिसबाह मुकर्रबीन मुहिब्बुल फुकरा वल गुरबा वल मसाकीन सैयद सकलैन नबील हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतना फिद्दारैन महबूब रब्बिल मशरिक़ैन व रब्बिल मग़रिबैन जद्दिल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन सैयदना मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बिन अब्दुल्लाह नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताक़ून बिनूर जमालिही सल्लू अलैहि व आलिहि वसल्लिमू तस्लीमा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसीलतना फिद्दारैन रुगी तो जो असा जो नाहे पर मलाइकन जो भी आ बिया तो इते जवाब दे जंजो नालो मलाइका उहे कहजे हुक्म जा पाबंद हन जवाब दे अल्लाह जे हुक्म जा पाबंद जेके मलाइक हन अल्लाह जे हुक्म जा पाबंद हन अल्लाह जे हुक्म का सवा कुछ भी को न कंदा हन जदे एकड़ो नंढड़े में नंढड़ो मलाइक भी अल्लाह जे हुक्म का सवा कुछ न थो करे पो बुधाए त जेको मलाइकन जो सरदार आ ओ के जे हुक्म सा कंदो हुंदो सोच पंजे नसीबन के सोच पंज नसीबन के जदे मुझे करीम मुस्तफा पुछो ऐ जिब्रील जी आका भला जे हलो न ली न थो सगी को कमड़ो हो जई त बुधा
त करीमा का जे दरबार में तवज्जो, करीमा का जे दरबार में जिब्रीला मलाइकन जो सरदारा चई सके तो हस्बी अल्लाह, आका तवाजी वडी मेहरबानी मुझे ला मुझो रब्बुई काफिया। जिब्राइल न चयो पर कह चयो, आया गाल चढ़ी त बुधी वंज। जिब्राइल त न चयो कीअं चवे, चवण वारो छॾेस त चवे, लेकिन जिब्राइल के कह चयो, चो जॾहिं हज़रत सुने इब्राहिम खलीलुल्लाह के नमरूद आड़ा में मंजनीक में वेहारे ऐं हीअं उछलायो। सुनो इब्राहिम बाह जे तरफ अची रहियो आ, जिब्रील विच में पहुंची वियो। ओ सुना खलील, बाह ॾाढी ख़तरनाक आ, जिब्रील ग़ुलामी ला हाज़िर आ। सोना को हुक्म हुजई त हुक्म कर। ऐ जिब्रील तोखे कहिड़ी ख़बर जेको ॾिसण में खलीला उन जे चेहरे में को नूर ॿियो, उन महबूब जे जद्दे अमजद ॾाॾे इब्राहिम खलीलुल्लाह चयो, ऐ जिब्रील आशिकन जे रस्ते मां निकिरी वञ, आशिकन जे रस्ते मां निकिरी वञ। तूं केर थींदो है? मां खलील के ॿुधाइण वारो त बाहि हेठि वधी आ, तुंहिंजे न में बाहि वधी आ, मुंहिंजे नज़र में यार जी रज़ा वधी आ। तू बाह के ॾिसी करे परेशान थी मूंखे ॿुधाई तो त हेॾी वॾी बाह आ, पर मां खलील पंहिंजे यार जे रज़ा खे ॾिसी तो चवां त कुछ भी नाहे। मुंहिंजा दोस्त जवाब जिब्रील खे मिली चुको हुयो, अॼु जिब्रील खे बि मोकियो हुयो महबूबन के। साईं सोना चई सघे पियो हाकिम अली शाह त महबूब तव्हां जे ॾाॾे बि मूंखां मदद कान वरिती हुई, लिहाज़ा मूंखे बि ज़रूरत कान्हे। पर जिब्रील के खबर आ, जिब्रील के खबर आ जे कयामत ताईं बचणो वा त यार जी गुलामी करणी आ। जिब्रील कंहिंजो इंतजार कयो, चो अल्लाह जे हुक्म जो। अल्लाह हुक्म फरमायुस, ऐ जिब्रील, चो त जिब्रील पंहिंजे तरफ खां न चयो मुंहिंजा महबूब ॿियो कुछ भी न खपे, बस मूंखे इजाज़त वठी अचिजां, दिल पर मूंखे इजाज़त वठी ॾियो। क़यामत जो ॾींहुं हुजे, नफ़्सा नफ़्सी जो आलम हुजे, तौबा लगी पई हुजे, सिजने जे बराबर हुजे, जन्नत ऐं जहन्नम तैयार हुजे, विच में पुलिस रात तैयार हुजे, होॾो जहन्नम जी बाहि टांडा ॾेई अड़ा करे वेठी हुजे, होॾो जन्नत जूं हूरियूं टहक ॾींदियूं हुजनि, उन तो पुलिस रात तो गुज़रणो हुजे, वार खां सनी हुजे, तलवार खां तिखी हुजे। या रसूल अल्लाह ईअं चई सघे पियो, या रसूल अल्लाह मां पर विछायां तुंहिंजी बचड़ी गुज़र करे, इए कोन चे महबूब पर विछाया जा बचड़ा गुज़र कन, इए कोन चे या रसूल अल्लाह मां परड़ा विछाया इहे टगन जे गोठ में वेठल पटड़े ते अज मिट नहाना पैर मुझे मथा खणी जन्नत में हलिया वे। ऐ ईमान वारा जरा गौर कर पंहिंजे इज्जत जे मथा, रब तो के केतरी इज्जत ॾिनी आ कंहिंजे करे। चो 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 इए कोन अॼु तार मां बेड़ो तरियो, हाय मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वरियो, हाय मुंहिंजा चो सुणा तुंहिंजे न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा, छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा, वहवा सखी तुझी सखा,
हबशी मगर मौला घुरो मुंहिंजा मिठा तुझे को झड़न ते करम थियन कहजे करे चो मुस्तफा मीर जे करे गुनाहन वारन जा गुनाह बख्शजन कहजे करे चो महबूब मुस्तफा जे करे अजीजान मन जिब्रील नंढड़ी गाल कान कया पर इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह किरोड़े रहमतू अल्लाह जू हुजन इन सुन्नन जे सुणे जुमान इमाम जे मथा पाण फरमाइन ता है जिब्रील तू भली पर विछा पर मुझा महबूब दीवाना जब जन्नत से दीवाना जब पुलसरात से गुजरे तो जिब्रील की परों को खबर तक न हो यानी महबूब दीवानो तुझो दीदार करे ये उडामी वीदो जो जिब्रील जे परन खे खबर न पौंदी दीवानो जन्नत में किए पहुंचे अजीज दोस्तों अल्लाह ताला जे दरबार में जिब्राइल अल्लाह जे हुक्म के मनी दे मुझे मुस्तफा करीम जी मदद अर्शन को मथे कबूल करे कायनात के बुधायो तो मां जेको अर्शन को मथे वेठो हां नूरानी जमायत जो सरदार हां क़यामत जेडे मुझो बेड़ो तरियो जरूर पर तरियो महबूब जे मदद जे करे मुझे मुस्तफा करीम जे मदद जे करे अन्या ते एकड़ो बियो जुमलो चई पो फकीर उथे जवाब दे मुझे करीम मुस्तफा जिब्राइल खे छा फरमायो त ए जिब्राइल को कम अथई त बुधा ऐं इहो ऐलान केर कंदो आ चो जेको बादशाह हुंदो आ चो त सवाली को भी सवाल करे सके तो मुझे महबूब मुस्तफा जे शान ता कुर्बान वञ दिल ठारे ही जुमलो बुधी वञ तो मुझ मुस्तफा जी रुगी फरशते न रुगी अरशते न सिदराते न लामकान ते भी मुझे रब पंहिंजे महबूब के बादशाही अता करे छडिया ओ मुझा महबूब मुस्तफा फरशते त ऐलान कई आयशा जेको घुरनो थई सो गुरु खदीजा जेको घुरनो थई सो गुरु गुलामन के जेको घुणो थो सो घुरो पर मुझा हबीब अर्शन खो मथे हली करे सिदरा खो मथे बीही करे नूरानी मलाइकर जे सरदार के भी ऐलान कर त दुनिया के खबर पवे त मो पाक रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन के रुगी फरशन जो मालिक न बनायो पर अर्शन ते भी मुख्तार कुल बनाए छरियो अल्लाह जे दरबार में सवाल करी या अल्लाह को भला मक कने अर्शन दे कने फरशन दे कने दाई हलीमा जो बकरियों बेचारे मौला कने की रब तो चवे है बेवकूफ केडा अजीब सवाल तो करी मां अल्लाह पांजे महबूब के मां अल्लाह पांजे महबूब के दाई हलीमा जे कुंबे में इन ला मोकलियो ता मुझे महबूब के को खुदा न समझे मां पांजे महबूब के बकरिन सा इन करे मोकलियो ता मुझे यार के को खुदा न समझे उन भेण शीमा का पूछी त ॾिसो महबूब विदो त बकरन सा हो पर राजन के रंग कीअं लाईंदो हो खदीजतुल कुबरा के मुर्स करे ॾिनुम इन ला त को खुदा न समझे आयशा के मुर्स करे ॾिनुम इन ला त को खुदा न समझे फातिमा ज़हरा के बाबो करे ॾिनुम ज़ैनब कलसूम रुकैया के बाबो करे ॾिनुम इन ला त को खुदा न समझे हसन हुसैन के नानो करे ॾिनुम इन ला त को खुदा न समझे मक्के जे मकान में पैदा कयुम इन ला त को खुदा न समझे मौला ला मकानते रब चे ला मकानते इन करे घुरायम त फरशते को खुदा न समझे हबीब ला मकानते हलिया त को तोखे पाण जहड़ो भी न समझे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे महबूब जे जात मेराज जी रात अल्लाह जे दरबार में जिब्राइल खे त कुर्ब करे रंग लाता पर छा तो असा के कोन लाता जवाब दे चो मुझे मुस्तफा तो असांजे ला केड़ो तोहफो आंदो हो ऐ ईमान वारा खुदा जे वास्ते ही जुमला गौर सां बुधजा मदीने मारुगी तस्बीह मिलंदी थई टोपी मिलंदी थई लिखियो पियो होंदो मेड इन चाइना पर बिस्मिल्लाह करे जिया मिलंदी थई तिया बिस्मिल्लाह अदा चुमदा हूं या ना हालांकि लिखल होंदो मेड इन चाइना पर पो भी होडो चुमी होडो दा चुमो कहे पूछो छो थो चुमी हे त चाइना जिया जी चाइना बैना सा मुजो छा आई तो मुझे यार वठो
इहो सच्चा हथ खणी जो सभिनी जी दिलि ईअं चवे थी जंहिंखे मदीने जी शइ मिले त पोइ हाणे ईमानदारी सां जवाब ॾे। मदीने मां रुगी शइ चाइना जी घुमरो करे अचे त तूं अखियुनि ते रखी चुमियूं ॾी, पर मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार जेका रब्बे ज़ुल जलाल खां तोहफ़ो वठी निमाज़ तो ॾे खणी अचे, उहा तुंहिंजे अखियुनि जो ठार आहे या न? खुदा जे वास्ते ईमानदारी सां ॿुधाए, बाहूं थो ॿुधे, खुदा जे महबूब जो कसम थो ॾे, निमाज़ सां प्यार कर। निमाज़ मुझे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार थई। निमाज़ उहा थई जेका तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन खणी अचण वारो रहमतल लिल आलमीन तो वटि रुगी निमाज़ थी न पहुती आ। ओ खुदा जा बाना इहो ई त राज़ समझ आहे त निमाज़, पर तो वटि रुगी निमाज़ थी न पहुती आ, तो वटि सूरत निमाज़ जी आ, हकीकत में यार जो मेराज थी पहुती आ। तू निमाज खे रुगी निमाज न समझ, छो तो मुझे मुस्तफ़ा ऐलान कयो अस्सलातु मेराजुल मोमिनीन। दीवानो जॾहिं निमाज पढ़ंदो आ त यार जे जलवन जो चो यार जे दलवन जो दीदार कंदो आ। तुंहिंजे असांजे ज़हन में ख्याल आयो त निमाज़ूं त पढ़ी पढ़ी अच्छी ॾाढी थी वई, तॾहिं जलवा त कोन थिया, किथां थियनि? तूं बीठो निमाज़ में ही चारी ॻोठ जूं बकरियूं पियो, बीठो निमाज़ में हई ऐं होॾां थ्रेशर ते बोरियूं पे थो गणी, बीठो निमाज़ में हई दुकान तां सौदो था पिया वठूं। हाणे जे निमाज़ ते बीजे वापार इहे कबा त पोइ वरी महराज इहो ई थींदो, जिथे तुंहिंजी दिलि आहे उतां जो महराज। या सची ॻाल्हि कोन्हे? ईमानदारी सां ॿुधा, दुकान ते 5 गिराक छॾे ज़ाहिद चनो अचे निमाज़ में बीहे बीठो हूंदो, हिकिड़े मिंट लाइ जे दुकान सां प्यार अथसि त ख़्याल वेंदुसि अलाए गिराक ॿिया अलाए वेठा आहिनि। सच चए यार रुसे तरसण दे भला मां पंहिंजी ॻाल्हि कयां, यार ज़ाहिद मथां नाराज़ थी वञे था। मुंहिंजा दोस्तो इहा हक़ीक़त आहे, जंहिंसां प्यार हूंदो आहे ख़्याल उन जो ईंदो आहे। हा हिकु दफ़ो तूं निमाज़ में बीहण खां पहिरीं इहो ख़्याल करे बीह, अॼु निमाज़ न, अॼु यार जे जलवन जे दीदार लाइ थो बीहां। इहा नियत करे भी लतीफ़ सरकार जे हिन शेर वांगुर त जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे अदा ता नागे निमाज़। जा जा पसी पाण खे ता नागे निमाज़, हे सभई विञा इसाज़त पो तकबीर चो। जा जा पसी पाण खे अल्लाह ता नागे सुजूद। जा जा पसी पाण खे ता नाहे सुजूद, विञाए ही वजूद तिहा पो तकबीर चो। जॾहिं हिन वजूद खे ख़त्म करे हथकार ॾे दिलियार ॾे, तू ही तू तू ही तू तू ही तू तू ही तू मिलाए। हे जेको यार तोखे विर्द रसियो आहे, उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे खाईंदे पीअंदे फ़क़ति हिकिड़ो ख़्याल हुजे, न ज़मीन न आसमान न ही न हू, फ़क़ति हुन यार जी ज़ात। दिल मां आवाज़ अचे अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रख, काबे ॾे मुहड़ सभु को कंदो आहे, निमाज़ पढ़ंदो आहे उन्हनि जी। ओ मुंहिंजे बस में हुजे मां उॾामी वञा, मुंहिंजा सोहणा आका तुंहिंजो रोज़ो ॾिसां, मुंहिंजे बस में हुजे। दिल रोज़ मदीनो मदीनो करे, दिल रोज़ मदीनो मदीनो करे, शल रब मुंहिंजी
का किस्मत करे अच्छा बचड़न साण सभिनी के गडे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे वस में हुजे